अॼु शहीद शाहनवाज़ भुट्टो जी पंटीं वरसी मल्हाई पई वञे। इन मौक़े ते बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ुसूसी तौर ते शाहनवाज़ भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी भरी आहे ऐं फातिहा ख़्वानी कई। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त शहीद शाहनवाज़ भुट्टो जमहूरियत जी बालादस्ती जे लाइ जान कुर्बान कई ऐं पाकिस्तानी नौजवाननि लाइ शहीद शाहनवाज़ भुट्टो जी शख़्सियत हिकु आइडियल शख़्सियत आहे। नओं दरो मां वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, वधीक आगाह कजो, बिलावल भुट्टो ज़रदारी शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरी आहे। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नऊं देरो हाउस का गड़ी खुदा बख्श भुट्टो पहुची पंहिंजे शहीद मामे शाहनवाज़ भुट्टो जी पंटीं वरसीअ जे मौक़े ते मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी वर्खा कई आहे। उन दौरान उन शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते पिणु हाज़िरी भरे गुलनि जी वर्खा जारी। जी महिरबानी अपडेट करण जे लाइ नूर मोहम्मद सुमरो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गड़ी खुदा बख्श भुट्टो पहुची शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरी आहे। अॼु शहीद शाहनवाज़ भुट्टो जी पंटीं वरसी मल्हाई पई वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद शाहनवाज़ जे लाइ ख़ुसूसी तौर ते फातिहा ख़्वानी।